अस्सलाम वालेकुम, मैं ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे लाइसोसोम। ठीकु आहे, कल्ह पाण गोल्जी बॉडीज़ कयोसीं। ठीकु आहे, मां तव्हांखे सम्झाए छॾियो त बाबा गोल्जी बॉडीज़ छा थींदियूं आहिनि। हीअ जेके आहिनि हीअ गोल्जी बॉडीज़ आहिनि। ठीकु आहे, हीअ माइक्रोकॉन्ड्रिया आहे। ठीकु आहे, हे सेंट्रोसोम आहे, इहो पाण अॻिते लाइ कंदासीं। हीअ लाइसोसोम्स हूंदा आहिनि, हीअ जेके स्टेक्स तव्हांखे नज़र थींदा हीअ वारा, ही लाइसोसोम्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे हिन जी हिते तव्हांखे हीअं त नज़र अचे थी त बाबा हे लाइसोसोम्स हूंदा आहिनि, पर इहा हक़ीक़त में थोरा हीअं फ्लैटर्ड हूंदा आहिनि हीअं। ठीकु आहे, थोरा हे गोल हूंदा आहिनि, पर जेको आहे सो थोरा हुनजे अंदरि वरी हीअं हुनजी शक्ल हूंदी आहे तक़रीबन। ठीकु आहे, हीअं त इहे हूंदा आहिनि लाइसोसोम। हाणे लाइसोसोम हूंदो छा आहे, कॾहिं डिस्कवर थियो, कंहिं कयो। ठीकु आहे, कंहिं हिनखे आइसोलेटेड कयो सेल में। इहो अॼु पढ़ंदासीं पाण वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां, त जेके हुन में MCQs ईंदा आहिनि पाण हुनखे सही तरीक़े सां करे वठूं। लाइसोसोम्स, हाणे लाइसोसोम्स करण खां पहिरियों जेको पाण कल्ह लेक्चर कयोसीं हिन जो गोल्जी एपरेटस जो, गोल्जी बॉडीज़ जो, त हुन में पाण पढ़ियोसीं त बाबा गोल्जी जेको एपरेटस आहे उनखे जेको आहे सो गोल्जी, ठीकु आहे, 1898 में जेको आहे सो डिस्कवर कयो। ठीकु आहे, ऐं इहो हमेशह यूक्रेटिक सेल में हूंदो आहे। ठीकु आहे, इहा शइ तव्हां ज़हन में रखो त इहो हमेशह यूक्रेटिक सेल जे ई अंदरि हूंदो आहे। ठीकु आहे, गोल्जी बॉडीज़। उन खां अलावा पाण बसि इहो ई कयोसीं मुंहिंजे ख़्याल में। ठीकु आहे, लाइसोसोम्स पिणु रहे थो। उन खां अलावा पाण कयोसीं त गोल्जी बॉडीज़ जे अंदरि स्टेक्स हूंदा आहिनि, जेके हुन स्टेक्स हूंदा आहिनि जंहिंखे पाण क्रिस्टनाइन चवंदा आहियूं। फंक्शन्स पाण जेको आहे हुन जा पढ़ियासीं, सेल सीक्रेशन थिए थी। ठीकु आहे, उन खां अलावा ट्रांसपोर्टेशन थिए थी प्रोटीन जी, एंजाइम जी आउटसाइड ऑफ सेल। उन खां पोइ फॉर्मेशन थिए थी ग्लाइकोलिपिड्स जी। हाणे ग्लाइकोलिपिड्स जेको आहे इहो हमेशह पुछंदो आहे त फॉर्मेशन ऑफ ग्लाइकोलिपिड्स छा में थींदी आहे सेल जे अंदरि। त फॉर्मेशन ऑफ ग्लाइकोलिपिड्स जेकी आहे सो उन लाइ तव्हांखे ऑप्शन ॾींदो माइक्रोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडीज़, लाइसोसोम्स, ऑल ऑफ दीस या नन ऑफ दीस। त उन में गोल्जी एपरेटस तव्हां रखंदो। ठीकु आहे, त हीअ हुया गोल्जी एपरेटस। अॼु पाण जेको आहे सो लाइसोसोम जी तरफ़ हलूं था। हाणे लाइसोसोम में नंबर 1 ते शइ अचे थी त लाइसोसोम खे आइसोलेटेड कंहिं कयो सेल जे अंदरि। त कीअं ख़बर पई त सेल जे अंदरि लाइसोसोम आहे, त इन लाइ आहे त DU। ठीकु आहे, स्पेलिंग इन जी लिखी छॾियो, DEDUV, DU इन 1949। ठीकु आहे, सोम्स त DDU जेको आहे 1949 में जेको आहे हिन आइसोलेटेड कयो लाइसोसोम से। ठीकु आहे, हाणे जेको वर्ड लाइसो आहे इन जो मतिलबु छा आहे। हाणे इन में तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त लाइसोसोम में जेको आहे बेसिकली 2 वर्ड आहिनि। हिकु आहे लाइसो, ठीकु आहे, LYSO लाइसो, ॿियो आहे सोमा। ठीकु आहे, हीअ 2 वर्ड आहिनि, हीअ 2 डिफरेंट वर्ड आहिनि। ठीकु आहे, हाणे लाइसो जो मतिलबु हूंदो आहे डिज़ोल्यूशन। ठीकु आहे, डिज़ोल्व करणु कंहिं बि शइ खे। ठीकु आहे, ऐं सोमा जेको आहे, सोमा जो मतिलबु हूंदो आहे बॉडी, कंहिं बि बॉडी जी डिज़ोल्यूशन। ठीकु आहे, इन खे पाण लाइसोसोम जो तव्हां पुछी सघे थो लाइसो जो मतिलबु छा आहे, डिज़ोल्यूशन। ठीकु आहे, उन खां अलावा सोमा जो तव्हां मतिलबु, सोमा त तक़रीबन तव्हां पढ़ियो हूंदो, उन मतिलबु हूंदो आहे बॉडी। ठीकु आहे, हाणे इहे जेके आहिनि सो इहे जेको आहे सो ब्रेकिंग एक्टिविटीज़ लाइ हूंदा आहिनि। ठीकु आहे, लाइसोसोम्स आर रेस्पॉन्सिबल फॉर ब्रेकिंग एक्टिविटीज़। सेल जे अंदरि जेकी बि ब्रेकिंग एक्टिविटीज़ थींदी आहे उन जे लाइ इहे रेस्पॉन्सिबल हूंदा आहिनि, लाइसोसोम्स। ठीकु आहे, जेके बि ब्रेकिंग एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उन जे लाइ लाइसोसोम जेको आहे सो रेस्पॉन्सिबल हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे इहे जेके आहिनि इहे हमेशह यूक्रेटिक सेल जे अंदरि हूंदा आहिनि। इहा शइ तव्हांखे ज़हन में हुजे त बाबा जेके लाइसोसोम्स आहिनि उहे छा में हूंदा आहिनि, ऑलवेज प्रेजेंट। ठीकु आहे, सही आहे, त हीअ हमेशह जेको आहे सो यूक्रेटिक सेल जे अंदरि ई मौजूदु हूंदा आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे त हिन जी जेकी स्ट्रक्चर पाण ॾिसूं त हाणे इन जे स्ट्रक्चर में स्ट्रक्चर जीअं मां तव्हांखे अॻे ॿुधायुमि, हीअ वारो हीअ न स्ट्रक्चर थींदो। जेकॾहिं तव्हां सेल जे अंदरि ईंदव तव्हां हीअं नज़र ईंदो, जेकॾहिं तव्हां हिनखे माइक्रोस्कोप में अञा वधीक ॾिसंदव त तव्हांखे हिन शक्ल में नज़र ईंदो। हाणे इन में जेको आहे सो सिंगल मेम्ब्रेन हूंदी आहे स्ट्रक्चर में। ठीकु आहे,
सिंगल मेम्ब्रेन हूंदी आहे। सही आहे, त जेकी लाइसोसोम हुननि जे अंदरि सिंगल मेम्ब्रेन आहे। हाणे इहा सिंगल मेम्ब्रेन जेकी हूंदी आहे न, इहा सिंपल सेक वारी कार हूंदी आहे। हाणे इहो जेको सेक आहे, इन जे अंदरि हाइड्रोलिटिक इंजाइम्स या एसिड फास्फेट जेको आहे सो हुन जे अंदरि हूंदा आहिनि। ठीकु आहे, त इहो इन जो स्ट्रक्चर हूंदो आहे। इन में का मेन शइ न आहे, इन में हिकिड़ी शइ तव्हां यादि रखण वारी आहे त बाबा ही सिंगल मेम्ब्रेन हूंदी आहे लाइसोसोम। ठीकु आहे, उन खां पोइ फॉर्मेशन ऑफ प्राइमरी लाइसोसोम थींदी आहे, ॿियो थींदी आहे फॉर्मेशन ऑफ सेकेंडरी लाइसोसोम। हाँ, जेको प्राइमरी लाइसोसोम हूंदो आहे, इन में तव्हां ईअं सम्झो त जेको एंजाइम्स हूंदा आहिनि लाइसोसोम में, उहे सिंथेसाइज़ कंदा आहिनि राइबोसोम्स खे, ऐं उहो ई रफ एंडोप्लाज़्मिक रेक्टेलियम RER में जेको आहे मौजूदु हूंदो आहे। सेकेंडरी लाइसोसोम जेके आहिनि, इहे प्रोटेक्ट कंदा आहिनि बॉडी खे अगेंस्ट इन्वेडिंग ऑर्गेनिज़म। ठीकु आहे, हाणे हिन में का जेको आहे सो MCQ जी ॻाल्हि आहे, इन करे लिखिजे नथो, सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइजे थो। ठीकु आहे, त लाइसोसोम प्रोटेक्ट कंदा आहिनि। जेके सेकेंडरी लाइसोसोम्स हूंदा आहिनि, उहे छा था कनि, उन जा ॿ मेथड हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे त उहे प्रोटेक्ट कंदा आहिनि इन्वेडिंग ऑर्गेनिज़म। मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांजी बॉडी में जीअं हाणे कोविड आहे या सेल जे अंदरि का अहिड़ो इन्वेडिंग ऑर्गेनिज़म अचे थो, हमले आवर, ठीकु आहे, हमिलो करणु अचे थो, त उन ऑर्गेनिज़म खां प्रोटेक्ट कंदा आहिनि सेल खे। ठीकु आहे, लाइसोसोम जो जेको फंक्शन आहे। उन खां अलावा इहो लिखी था छॾियो, ठीकु आहे, त जेके जेको आहे सो इन्वेडिंग ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि लाइसोसोम, उन खां प्रोटेक्ट कंदा आहिनि। ठीकु आहे, सेकेंडरी लाइसोसोम। हाणे उनजो जेको ॿियो फंक्शन आहे सेकेंड लाइसोसोम जो, उहो छा आहे त जॾहिं बि एबनॉर्मल कंडीशन्स ईंदियूं आहिनि, ठीकु आहे, जॾहिं बि तव्हां ॾिसंदव स्टारवेशन अचे थो या नॉर्मल साइकोलॉजिकल, ठीकु आहे न, या फिजियोलॉजिकल कंडीशन अचे थी इंसान जे अंदरि, ठीकु आहे, त पोइ छा थो थिए त इहे जेके पार्ट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, जेको प्राइमरी लाइसोसोम हूंदो आहे, उहो जेको सेल जे अंदरि हूंदो आहे, उहो डाइजेस्ट कंदो आहे एनर्जी खे। त जीअं लाइसोसोम ईट करे या खाए उन सेलनि खे, जंहिंखे पाण आइटोफेगोसोमस चऊं था, उहे सेकेंडरी सेल्स जेके हूंदा आहिनि, जंहिंखे पाण आटोफेगोसोमस चऊं था, उन खे पोइ छा कंदो आहे, ईट कंदो आहे। त उहा जेकी स्टारवेशन अचे थी या एब नॉर्मल फिजियोलॉजिकल जेकी कंडीशन अचे थी, त उनखे परे करे सघे या दूरि करे सघे। त इहे हिन जा ॿ जेको आहे फंक्शन हूंदा आहिनि, प्राइमरी लाइसोसोम एंड सेकेंडरी लाइसोसोम जा। हाणे उन खां पोइ पाण चऊं था त बाबा हाणे फंक्शन छा आहिनि लाइसोसोम जा। ठीकु आहे, मेन शइ जेकी आहे फंक्शन्स। हाणे फंक्शन्स में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे नंबर 1 ते जेकी शइ मिलंदी, त लाइसोसोम जेको आहे सो इलाही सारा फंक्शन्स जेको आहे सो परफॉर्म कंदो आहे सेल जे अंदरि। ऐं नंबर 1 ते अचे थो फेगोसाइटोसिस। हाणे फेगोसाइटोसिस छा आहे त जॾहिं बि फॉरेन ऑब्जेक्ट, मतिलबु ॿाहिरि जो, मतिलबु गैर, ठीकु आहे, एलियन जेको हूंदो आहे, ठीकु आहे, परॾेही, जॾहिं बि फॉरेन ऑब्जेक्ट जेको आहे सो ट्राए कंदो आहे सेल जे अंदरि अचण जी, ठीकु आहे, त उहो छा थींदो आहे, उनखे लाइसोसोम इनगल्फ करे छॾींदो आहे, मतिलबु उनखे सराउंड करे छॾींदो आहे, उनखे पंहिंजी जाल में जकड़े छॾींदो आहे। ठीकु आहे, पोइ छा कंदो आहे, इहो उनखे ब्रोक कंदो आहे, ठीकु आहे, मतिलबु उनखे टोड़ींदो आहे पीसिस में, डाइजेस्टेबल पीसिस में टोड़े करे। ठीकु आहे, ऐं इन ई जेको आहे सो प्रोसेस खे पाण फेगोसाइटोसिस चऊं था। ठीकु आहे, फेगोसाइटोसिस जो मतिलबु ई आहे सेल ईटिंग। त जॾहिं ॿाहिरियों सेल में कंहिं बि शइ, सेल जे अंदरि को बि ऑर्गेनिज़म अचे थो जेको फॉरनर आहे, उहो इन्वेड करणु अचे थो सेल में या हमले आवर थिए थो, जीअं हाणे इन जो मतिलबु तव्हां ईअं सम्झो त जॾहिं तव्हां बीमारी थींदी आहे या को जरासीम तव्हांखे लॻंदो आहे, तव्हां ईअं सम्झो को जरासीम जॾहिं अचे थो अंदरि, त पोइ इहो छा थो करे, लाइसोसोम उनखे इनगल्फ करे थो। इनगल्फ मतिलबु उनखे जकड़े थो चारो तरफ़, ऐं पोइ उनखे ईट करे थो, उन डाइजेस्टेबल पीसिस में मतिलबु टोड़े थो, उनखे ईट करे थो। ठीकु आहे, त इहो जेको आहे सो मेन जेको आहे सो फंक्शन हूंदो आहे लाइसोसोम जो। ठीकु आहे, नंबर 2 ते जेको हिन जो फंक्शन आहे, हाणे हिन खे सिर्फ़ु सेल ईटिंग खे तव्हां सम्झी छॾियो, हिन खे डिटेल में वञण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु तव्हांखे फेगोसाइटोसिस जो मतिलबु जी ख़बर पए छा हूंदो आहे, सेल ईटिंग हूंदो आहे। ठीकु आहे, ॿियो जेको आहे इंट्रासेल्युलर डाइजेशन थींदी आहे हिन जे अंदरि। ठीकु आहे, हाणे इंट्रासेल्युलर डाइजेशन छा आहे। हाणे तव्हां ॾिसो त लाइसोसोम जे अंदरि जेको आहे सो इंज़ाइम्स हूंदा आहिनि, ठीकु आहे न। हाणे उहे छा था कनि, उहे डाइजेस्ट कंदा आहिनि जेको फेगोसाइटोसिस जॾहिं ईट कंदो आहे न, त उहो जेको फूड तयारु थींदो आहे उनखे पाण चवंदा आहियूं फेगोसाइटोसोस्ड
फूड उनखे जेको आहे सो छा कंदो आहे जेके हिन जे अंदरि लाइसोसोम एंजाइम हूंदा आहिनि उहे उनखे डाइजेस्ट कंदा आहिनि मतिलबु इंट्रा सेल्युलर डाइजेशन उन जे अंदरि जेको आहे सो डाइजेशन थींदी आहे ठीकु आहे। नंबर 3 ते जेकी शइ अचे थी उहा आहे एक्स्ट्रा सेल्युलर डाइजेशन। हाणे एक्स्ट्रा सेल्युलर डाइजेशन में तव्हां ईअं सम्झो हाणे एक्स्ट्रा सेल्युलर डाइजेशन में तव्हां ईअं सम्झो त बाबा लाइसोसोम जेको आहे रिलीज़ कंदा आहिनि एंजाइम फॉर एक्स्ट्रा सेल्युलर डाइजेशन ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो आइटोफेगी। आइटोफेगी जो मतिलबु हूंदो आहे सेल्फ ईटिंग। हीअ बि तव्हांखे कॾहिं बि किथे बि MCQ अची सघे थो आइटोफेगी जो मतिलबु छा आहे? सेल्फ ईटिंग ठीकु आहे। त आइटोफेगी जेको आहे सेल्फ ईटिंग मतिलबु हूंदो आहे। हाणे समटाइम छा थींदो आहे त लाइसोसोम जेको आहे सो ब्रेक कंदो आहे ॿियनि जेको उनजा जेके पंहिंजा सेल आहे उन्हनि खे मुख़्तलिफ़ पार्ट्स में ब्रेक कंदो आहे ठीकु आहे जंहिंखे पाण आइटोफेगी चऊं था। पोइ उन्हनि सेल खे जेके ओल्ड सेल हूंदा आहिनि उनखे प्रोक करे उन मां ई जेको आहे सो जीअं माइक्रोकॉन्ड्रिया में तव्हां ॿुधायां त उहे पंहिंजे पुराणी सेल खे जेको आहे सो टोड़े करे उन मां नया माइक्रोकॉन्ड्रिया रेप्लिकेट ठाहींदो आहे ठीकु आहे। हे बि ईअं कंदो आहे। हे बि पंहिंजनि पुराणनि खे टोड़े करे उन्हनि खे डाइजेस्ट करे उन मां नया लाइसोसोम क्रिएट कंदो आहे मतिलबु हिन जी रिसाइकलिंग उन जे अंदरि ई थींदी आहे ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो नंबर 5 ते जेके तव्हां ॾिए थो डीजनरेशन ऑफ सेल। डीजनरेशन ऑफ सेल जो मतिलबु इहो आहे त बाबा जेके लाइसोसोम्स आहिनि ठीकु आहे न उहे काज़ कंदा आहिनि मतिलबु उहो सबबु थींदा आहिनि डीजनरेशन ऑफ सम सेल्स। कुझु सेल्स खे डीजनरेट उहे कंदा आहिनि ठीकु आहे। हाणे इहो कॾहिं अकर थिए थो या इहो कॾहिं इहो जेको आहे सॼो प्रोसेस थिए थो जॾहिं कुझु डेवलपमेंट थींदी मतिलबु स्पर्म्स या जेके टेल्स हूंदा आहिनि डेवलपमेंट ऑफ लार्वा ऑफ फ्रॉग जे अंदरि जेको आहे सो रिप्रोडक्शन सिस्टम जे लाइ उन जी डीजनरेशन जे लाइ इहो जेको आहे सो लाइसोसोम कराए थो हूंदो आहे या उहो उन जे लाइ रेस्पॉन्सिबल हूंदो आहे ठीकु आहे। नंबर 6 ते जेकॾहिं पाण ॾिसो हिन जो आख़िरी स्टोरेज डिज़ीज़िस ठीकु आहे। हाणे लाइसोसोम छा थो करे उहो स्टोरेज डिज़ीज़िस जेको हिकु ग्रुप हूंदो आहे तक़रीबन 50 इनहेरिटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर ठीकु आहे। उन्हनि में जेकी बि डिफेक्ट हूंदो आहे उहो लाइसोसोमल फंक्शन हूंदो आहे मतिलबु तव्हांजे अंदरि का बि इनहेरिटेड डिज़ीज़ में जेका आहे तव्हांजे डिसफंक्शनलिटी अचे थी त उहा बि किथे थिए थी लाइसोसोम जे अंदरि थिए थी। हे एप्रोक्सीमेटली जेको आहे 50 तक़रीबन 50 जे लॻभॻि जेको आहे सो इनहेरिटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर हूंदा आहिनि 50। ठीकु आहे इनहेरिटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर थींदा आहिनि सही आहे। त हीउ हुयो पंहिंजो लाइसोसोम ठीकु आहे। हिन खे पाण जेकॾहिं हिकु जल्दी में रिविजन ॾेई वञूं त बाबा हिन खे डी ड्यूब जेको आहे सो 1949 में जेको आहे सो आइसोलेटेड कयो ठीकु आहे। लाइसो ॿिनि लफ़्ज़नि जो ठहियलु आहे ठीकु आहे। नंबर 1 ते जेको आहे सो पाण ॾिसूं जेकॾहिं त हिन में अचे लाइसो जो मतिलबु डिज़ोल्यूशन उन खां पोइ सोमा मतिलबु बॉडी लाइसोसोम रेस्पॉन्सिबल हूंदा आहिनि ब्रेकिंग एक्टिविटीज़ लाइ जेको पाण अॻ में पढ़ी आया थी ऐं हीअ प्रोक्रेटिक में न पर यूक्रेटिक सेल जे अंदरि प्रेज़ेंट हूंदा आहिनि ठीकु आहे। हिन जे अंदरि सिंगल मेम्ब्रेन हूंदी आहे। हे छा था कनि जेके बि इन्वेडर ईंदा आहिनि पर ॾेई जॾहिं हमलावर थींदा आहिनि कंहिं बि शयूं ऑर्गेनिज़म सेल जे अंदरि उनखां हे हुनखे इनगल्फ करे प्रोटेक्ट कंदा आहिनि ठीकु आहे हुनखे ईट करण जी कोशिशि कंदा आहिनि। फंक्शन में छा आहे फेगोसाइटोसिस सेल ईटिंग साॻी शइ त उन सेल खे ईट कंदा आहिनि ठीकु आहे। उन खां इंट्रा सेल्युलर डाइजेशन त जिन जे अंदरि एंजाइम्स हूंदा आहिनि जॾहिं उनजे अंदरि उहे टुटी नंढनि ज़रम थींदा आहिनि त उहे उनखे इंट्रा सेल्युलर डाइजेशन जे तहत उनखे ईट कंदा आहिनि। एक्स्ट्रा सेल्युलर डाइजेशन अहिड़ा एंजाइम प्रोड्यूस कंदा आहिनि जेके सेल जे ॿाहिरों जेको आहे उनखे ईट कंदा आहिनि। आइटोफेगी जेको आहे हीअ पंहिंजा जेके पुराणा थी वेंदा आहिनि लाइसोसोम उनखे जेको आहे ईट कंदा आहिनि। उन खां पोइ डीजनरेशन ऑफ सेल आहे स्टोरेज डिज़ीज़ आहे 50 इनहेरिटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हूंदा आहिनि जेके हिनखे पाण जे अंदरि स्टोर कंदो आहे जेके तव्हां ॾिसंदा मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा आहिनि। त हीअ हुयो पंहिंजो लाइसोसोम। इंशाल्लाह सुभाणे पाण ॿिए टॉपिक सां मिलूं था। अल्लाह हाफ़िज़।